बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाक ऐं चङा भला हूंदा। असांजो हमेशह अव्हां जे लाइ इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त अल्लाह ताला अव्हां खे पंहिंजी हिफ़्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, हिकिड़े ग़रीब मुस्लमान जो पाड़ेसरी हिकिड़ो ग़ैर मुस्लिम हुयो। उन मुस्लमान सां पाड़ेसरीअ जो सुठो बर्ताव हूंदो हुयो ऐं मुस्लमान जो बि पंहिंजे पाड़ेसरीअ सां सुठो ॻांढापो हुयो। मुसलमान में हिकिड़ी हमेशह आदत हूंदी हुई त उहो हर वक़्तु इहा ॻाल्हि कंदो रहंदो हुयो, हर महफ़िल में इहा ॻाल्हि कंदो रहंदो हुयो त दुरूद पाक पढ़ण सां तमामु हाजतूं पूरियूं थींदियूं आहिनि ऐं हर हिकु दुआ क़बूल थी वेंदी आहे। उन जो जेको हू ग़ैर मुस्लिम पाड़ेसरी हुयो, उनखे इन ॻाल्हि ते ॾाढी चिड़ वठंदी हुई, हमेशह गुस्सो कंदो हुयो त यार हिन मां कीअं फातायूं, जॾहिं बि वेहे थो त इहा ॻाल्हि करे थो। हू कॾहिं बि न मुड़ंदो हुयो, जंहिं बि महफ़िल में वेहे, जिते बि वेहे त हू पंहिंजे यकीन सां, एतमाद सां इहो जुमिलो पियो चवंदो हुयो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ मोकिलण सां हर हिकु दुआ क़बूल थींदी आहे ऐं हर हिकु नेक मुराद पूरी थींदी आहे। उन ग़ैर मुस्लिम सोचियो त यार हाणे हिन मां जान छॾाइणी पवंदी, हिन खे अहिड़ो ज़लील करिणो पवंदो त जीअं हिन जो इहो अक़ीदो ख़तमु थिए ऐं हीअ इन पंहिंजी दावत तां हथु खणी वञे। उन हिकिड़ी तरकीब सोची ग़ैर मुस्लिम। उन छा कयो, जो हिकु सोनारे वटि वियो ऐं उनखे चई त यूनिक क़िस्म जी, हिकिड़ी आला क़िस्म जी मूंखे मुंडी ठाहे ॾे, अहिड़ी डिज़ाइन में ठाहे ॾे जेका डिज़ाइन अॻ में तो कंहिंखे ठाहे न ॾिनी हुजे ऐं इन खां पोइ वरी कंहिंखे न ॾिनी। उन सोनारे उनखे उहा ज़बरदस्त मुंडी ठाहे ॾिनी। उन छा कयो ग़ैर मुस्लिम त उहा मुंडी खणी ऐं उन मुस्लमान पाड़ेसरीअ वटि पहुतो अची उनखे चई त यार ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजे सुभाणे हिकिड़े सफ़र ते वञा थो, शायदि मां ॾींहुं ॿ वापसि न अची सघां, सो मुंहिंजी हीअ क़ीमती मुंडी आहे, इहा तूं पाण वटि अमानत तौर ते रख, जॾहिं मां वापसि ईंदुसि त तोखां वठी वठंदुमि। हुन मुस्लमान चयो त अल्लाह भली कंदो, को मसइलो कोन्हे, तूं ख़ैर सां सफ़र करे ऐं मोटी आहे, तुंहिंजी अमानत महफ़ूज़ हूंदी। उहा हुन मुंडी वरिती। हू ताड़ में हुयो ग़ैर मुस्लिम त ॾिसां थी रखे किथे थो। जिथे हुन घर में उहा मुंडी रखी, हुन ॾिसी वरितो ग़ैर मुस्लिम त इहा फलाणी जाइ ते हुन मुंडी रखी आहे। उन छा कयो, जो राति जे वॻड़े में आयो ऐं राति जो उन जे घर में टपी ऐं उन जॻह तां उहा मुंडी चोराए खणी निकितो हलियो वियो। जॾहिं सुबुह थी त सुबुह उहो सफ़र जे लाइ रवानो थियो। ॿेड़ीअ में वञी चढ़ियो समुंड में ऐं समुंड जे जॾहिं गहराईअ में पहुतो त उहा मुंडी जेका हुन जे मुस्लमान जे घरां उहो चोराए आयो हो, पंहिंजी मुंडी हुई हुनजी, उहा मुंडी हुन पाणीअ में उछले छॾी ऐं सफ़र ते रवानो थी हलियो वियो। ॿिए ॾींहं ते उन सफ़र खां उहो वापसि आयो। जीअं वापसि आयो त सिधो उन मुस्लमान जे घर वियो। हुन सोचियो त अॼु वाह जो मौक़ो थींदो ऐं हुन वटि मुंडी न हूंदी त पोइ मां हिन खे ज़लील कंदुमि त दुरूद पाक जो जेको तूं चवंदो आहीं हिन में का बि सदाक़त कोन्हे, को बि सच कोन्हे, तूं हरू भरू चवंदो आहीं, हिन जो अक़ीदो बि ख़तमु थी वेंदो ऐं हिन जी जेका दुरूद वारी बरकत आहे उहा बि ख़तमु थी वेंदी ऐं जेका हीअ दावत माण्हुनि खे ॾींदो वते थो आम, त इन दावत तां बि हथु खणी वेंदो ऐं मां हिन खे हर जॻह ते ज़लील कंदुमि, ख़्वार कंदुमि, रुसवा कंदुमि। ख़ैर, हू सिधो जीअं हुनजे घर पहुतो त हुनखे चई त यादा इहो मुंडी मां तव्हांखे कल्ह ॾेई वियुमि अमानत तौर ते, सो मां वापसि अची वियो आहियां, जल्दी मुंहिंजो सफ़र पूरो थी वियो, मुंहिंजो कमु थी वियो, उहा मुंडी मूंखे वापसि ॾियो। त उन पाड़ेसरीअ चयोसि त का ॻाल्हि कोन्हे का, तव्हां हिते आराम सां वेहो, मां सुबुह सवेरे दुरूद पाक पढ़ी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिले ऐं उनखां पोइ ॼार खणी मच्छी मारण जे लाइ समुंड में हलियो वियो हुयुमि। सो मूंखे हिकिड़ी वॾी ताज़ी तकड़ी मच्छी मिली आहे त पाण मच्छी पचराए था वठूं, तूं उहा खा, मानी खाई पोइ हलियो, छो त तूं सफ़र करे आयो आहीं, तोखे बुख लॻी हूंदी। हुन चयो ठीकु आहे, मानी कराए वठि। हुन पंहिंजी घरवारी खे वञी चयो त जेका इहा मां मच्छी मारे आयो आहियां, इन खे फौरी तौर ते कट ठाहे छिल ऐं मच्छी ठाहे ॾे त मुंहिंजो यहूदी दोस्त जेको आयो आहे ग़ैर मुस्लिम, त मां उनखे मच्छी खारायां त पोइ उनखे मुंडी ॾियूं पंहिंजी, उहो वेंदो पंहिंजे घर। घरवारीअ चयोसि अल्लाह ख़ैरु कंदो, मां जल्दी में करे थी वठां। हीउ वापसि अची उन ग़ैर मुस्लिम सां गॾिजी वेही रहियो ऐं उहा ई ॻाल्हि करणु लॻो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलण सां हर हाजत पूरी थींदी आहे, हर दुआ क़बूल थींदी आहे। हू दिलि में ख़ुशि पियो थिए त अॼु तुंहिंजी जेका हाजत आहे उहा मां वठंदुमि चङी तरह सां ऐं अॼु खां पोइ तूं कंहिं माण्हूअ खे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल बि न रहंदे। हीअ वेठा हुया, अञा ॻाल्हियूं कनि पिया त हुनजी घरवारीअ अंदरां रड़ कई त ॿुधो, हेॾे त अचिजो, जल्दी अचिजो। जल्दी घर वियो, ख़बर न आहे अल्लाह ख़ैरु करे छा थियो।
घरवारीअ उनखे उहा मुंडी कढी ॾेखारी। हुन चयुसि त मां हीअ मच्छी जीअं कटियमि पए छिलियमि पए त हिन मच्छी जे पेट मां मुंडी निकिती आहे, पर हीअ मुंडी हू बहू उन मुंडीअ जहिड़ी आहे कल्ह जेको हिन असांजे गैर मुस्लिम पाड़ेसिरीअ तोखे अची ॾिनी हुई मुंडी, सेम टू सेम उन जहिड़ी आहे। हुन चयो त उहा मुंडी किथे रखी हुईसीं? त घरवारी ॿुधायसि फलाणी जाइ ते। वञी हुते ॾिसे त कारी वारा कख, मुंडी हुई कोन ऐं हीअ मुंडी हिन जे हथ में हुई। हिन छा कयो जो उहा मुंडी धोई साफ़ करे ऐं खणी आयो अचे उन गैर मुस्लिम खे उहा मुंडी ॾिनी। दादा हीअ तुंहिंजी मुंडी। हुन जूं अखियूं फाटी वियूं त हा मुंडी किथां आई? मां त हिनखे विच समुंड में वञी उछले छॾियो हुयो मुंडीअ खे। सो हुन जूं अखियूं ॿाहिरि निकिरी आयूं ऐं तमामु घणो परेशान थी वियो त किथां अची वई हिन वटि मुंडी। त हुन मुस्लमान पाड़ेसिरी खां पुछो त तोखे हीअ मुंडी किथां हथ आई? त उन चयुसि त तव्हां जेका कल्ह मूंखे मुंडी ॾेई विया हुयो उहा त मूंखे न लधी, असां ॻोल्हीसीं ॾाढी, उहा न लधी, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलियोसीं। दुरूद सां हर दुआ क़बूल थींदी आहे, हर हाजत पूरी थींदी आहे। मच्छी मां ईअं मारे आयुमि, उन जे पेट मां ई मुंडी निकिती आहे जेका तोखे ॾिनी अथमि। तुंहिंजी मुंडी तुंहिंजे हवाले कई, उन जहिड़ी ई मुंडी आहे। हू जेको गैर मुस्लिम हुयो उन जी जान ॾकणु लॻी ऐं उन जा ॻोढ़ा वहण शुरू थी विया ऐं उनखे फौरी तौर ते चयईं त मूंखे गुसल खानो ॾेखार। हुन गुसल खानो ॾेखारियोसि, गुसल खाने में हले वियो ऐं वेंझी तंहिंजी ताज़ो थी पाक थी मोटी आयो ऐं उनखे चयईं त हाणे मूंखे कलमो पढ़ाए। हुन कलमे तैयबा पढ़ायोसि ऐं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह पढ़ाईंसि। उनखां पोइ हुन उहो कलमा पढ़ी ऐं उते मुस्लमान थियो ऐं उनखां पोइ सॼी उहा ॻाल्हि उन गैर मुस्लिम पंहिंजे मुस्लमान पाड़ेसिरीअ खे ॿुधाई। मूं हीअं करणु पए थे चाहियो, पर अलाह ताला तुंहिंजी लॼ रखी ऐं जेको तूं दुरूद मोकिलींदो आहीं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, त उन दुरूद जे सदक़े हीअ मुंडी जेका आहे त वापसि तुंहिंजे घर अची वई आहे ऐं मां इहो मौजज़ो ॾिसी अॼु मुस्लमान थी वियो आहियां। दोस्तो, अल्लाह ताला ऐं उन जा फ़रिश्ता नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते दुरूद ऐं सलाम मोकिलनि था। इन जे लाइ असांजे लाइ बि इहो हुकुम आहे त ईमान वारो तव्हां बि पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलियो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सलैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सो हिकिड़ो दफ़ो तव्हां बि दुरूद पाक पढ़ो ऐं हीउ मौजज़ो ॿियनि माण्हुनि सां बि शेयर कयो त मता को तव्हांजे सदके अॼु दुरूद पढ़ंदो त यकीन करियो इन जो सवाबु तव्हांखे बि मिलंदो ऐं असांखे बि मिलंदो। अल्लाह ताला असांखे 5 वक़्त नमाज़ बाजमायत पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। ईंदड़ वीडियो ताईं अवांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अवां खां इजाज़त पे घुरे। पंहिंजे ख़ुसूसी दुआनि इबादतुनि में ज़रूरु यादि रखिजो। मोकिलाणी कोन्हे का, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह वाहिद।